मरहूम मगफूर मिसा मीर अज़ार खान बिजाणी जी तारीख़ साल शख्सियत के 1 फरवरी चौथी वरसी के मौके ते सलाम पेश कजे थो। पारां डॉक्टर शब्बीर अहमद दायो ऐं दाया बिरादरी करमपुर। ताबीर है जिसकी हसरत हम ऐ हम नफसों वो खा गए हम ढूंढोगे अगर मुल्कों मिलने के बेचारानी घराने कदे कूड़ न ॻाल्हायो आहे। बेचारानी घराने कदे कंहिंसां बेवफ़ाई न कई आहे। बेचारानी घराने कदे कंहिंखे धोखो न ॾिनो आहे। असांजी सियासत सचाई ते आहे, असांजी ज़िंदगी सचाई ते आहे। न मुंहिंजे ॾाॾे कूड़ ॻाल्हायो, न मुंहिंजे पीउ कूड़ ॻाल्हायो, न मुंहिंजे भाउ कूड़ ॻाल्हायो, न मां कूड़ ॻाल्हायो, ऐं न मुंहिंजे 7 पीढ़ियुनि ताईं कोई इंशाअल्लाह कूड़ ॻाल्हाईंदो। असां कूड़े ते लानत विझण वारा आहियूं। असां मौला आहियूं, हैदरी आहियूं। असां